الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فيها يفرق كل أمر حكيم صدق الله مولانا العلي العظيم سبحان الله إن الله وملائكته يصلون على النبي حق يا نبي يا رسول يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा दोस्तों भाईरो अल्लाह ताला जल्ल जलालहू जल्ल शानो शाला सा सभिनी के हिदायत नसीब फरमाए ईमान सा रहाए ईमान सा लाडाणो नसीब फरमाए अल्लाह जे पाक कुरान मझा चंद लफ्ज मूं तवां जे सामो तिलावत कया हिन इनन पाक लफ्जन जे अंदर अल्लाह ताला हिकड़ी रात जी तारीफ फरमाई सुभान अल्लाह जे ता थकायो तो पो मां गालाया चंडन के गालायण जो मिड़े शौक सवायो आ पर गालायण जो भी को मौको हुंदो आ न जने कुरान पढ़जे तो चुप करे बुधणो आ न तो मां लठ घुराए दो पासे में रखा सुभान अल्लाह जी बटे लठियूं उभियूं आहिनि जलसे में जेके बीठा आहियो से वेंदो अल्लाह तां कोन बुधो वेंदो शाबाश शाबाश वेहो 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 खुदा खुश कंदो अल्लाह मदीनो ॾेखारींदो आमीन वेहो वेहो शाबाश शाबाश वेहो अल्लाह ॾींहं बि रब जा रातियूं बि रब जूं महीना बि रब जा साल बि रब जा पर माण्हू बि रब जा ज़मीन बि रब जी पर कंहिं ज़मीन खे कंहिं ज़मीन खां रब वधीक शरफ वारो सुभान अल्लाह कंहिं माण्हू खां कंहिं माण्हू खे वरी रब वधीक इज़त वारो बणाईंदो आहे माण्हू सभु माण्हू आहिनि पर अल्लाह ताला कंहिं कंहिं माण्हूअ में मञा रखंदो आहे रातियूं सभु रातियूं आहिनि पर काका रात अल्लाह वटि प्यारी रात हूंदी आहे महीना हड़ई महीना आहिनि पर को महीनो अल्लाह वटि प्यारो दर तव्हांजे घर खे बि लॻल आहे ऐं दर बैतुल्लाह ते बि लॻल आहे चवण जे लाइ त हे बि दर आहे हो बि दर आहे जी साईं भला ॿई पाण में बराबर थींदा जवाब ॾियो ज़मीन तव्हांजे सफड़ चांडीअ जी बि ज़मीन आहे ऐं मदीने जी बि ज़मीन आहे नाले जे लाइ त ज़मीन हीअ बि ज़मीन हूअ बि ज़मीन पर सफड़ चांडीअ जूं हज़ार ज़मीनूं हिक पासे मदीने जो हिकिड़ो इंच अञा वधीक सुभान अल्लाह साईं फरमायो त वल्लाहि इन तुराबुहाल मोमिन अल्लाह जो कसम मदीने जी मिट्टी भी ईमान वारी आ
सबड़ गोठ जी मिट्टी उथे न माण्हू पाण खे ढकींदो आहे मुंहुं लिकाईंदो आहे त इहा मिट्टी पवंदी दज़ दूंहों अंदर पए त बीमारी पैदा थींदी आहे पर मदीने जी मिट्टी अंदर में वञे त बीमारनि खे शिफ़ा मिलंदी आहे दर्दनि जी दवा मिलंदी आहे जे फट फुरड़ियूं थी वञनि मदीने जी मिट्टी खणी लॻाईस त ये फट बि ख़त्म फुरड़ियूं बि मल्लो बि ख़ारिश बि ख़त्म मिट्टी त हीअ बि मिट्टी आहे पर हुन मिट्टी जो शान निरालो आहे हज़रत इमाम मालिक साईं फतवा ॾिनी आहे मन काल लितुराबिल मदीनत रदियतन दुरिब बिसलासीन दिर जेको रुगे मदीने जी मिट्टीअ जे लाइ ईअं चवे त इहा सुठी न आहे त उनखे 30 कोड़ा अल्लाह जेको मदीने जी मिट्टीअ में ऐब कढे उनखे कोड़ा हणो सज़ा ॾियो इहो पाण कंदो आहे सज़ा जो लाइक़ हक़दार आहे मदीने जी मिट्टीअ में ऐब कोन्हे हक 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 जे मदीने जी मिट्टीअ में ऐब कोन्हे त मदीने वारे साईं जी ज़ात में कहिड़ो ऐब नस या रसूल अल्लाह सदक चओ मुंहिंजो मुस्तफ़ा बे ऐब ज़ात आहे मुझो मुस्तफा बे ओ मिठा वण त तव्हांजे ॻोठ जा बि आहिनि पर मदीने जा वण निराला आहिनि हाय हाय पाणी त तव्हांजे बि शहर जो आहे पर मदीने जो पाणी बि निरालो आहे खूह त हिते बि हूंदा न कोन्हनि तव्हांजे इलाइक़े में किथे खूह साईं फरमायो त मदीने में हिकिड़ो खूह आहे बीरे ग़र्स नेमल बीर बीर ग़र्सिन माउहा अत्यबुल मियाह वही आइन मिन उयूनिल जन्नह मदीने जो ग़र्स वारो जेको खूह आहे इन जो जर जन्नत सां जुड़ियल आहे इहो भलो खूह आहे इन जो पाणी पाकीज़ा वही आइन मिन उयूनिल जन्नह इहो खूह मदीने जो आहे पर इन जो जर इन जो पाड़ू जन्नत सां मिलियल आहे ॻाल्हि सम्झ में आई त हर शइ ते अल्लाह ताला के ॿी शइ खे इज़त अज़मत फज़ीलत अता फरमाए थो इन तरह सां मदीने वारे मीर फरमायो रजब शहरुल्लाह रमजान शहरी व रमजान शहर उम्मती सुभान अल्लाह बाबा चुप कयो न हाणे हे जेके तव्हां पैसा था घोरियो न मूंखे मज़ो ई नथो अचे मां पढ़ा क़ुरान हदीस तां उथवे लॻायूं घोर घोरा वरी हिकिड़े पंहिंजो इनखे हीअं घोरींदा पैसा ॼणो ॾिठल न आहिनि तव्हांखे ले मूंखे अल्लाह भला जे ॾियण आहिनि त सॼे सां ॾिजे त खॿे खे ख़बर न पवे इहा घोर छाजी आहे हक 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 चुप करे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजे लाइ लख रुपया थी वियो हले सुभान अल्लाह मूंखे तव्हांजा पैसा न खपनि तव्हांजी मोहबत खपे सुभान अल्लाह मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु ॾियो मुंहिंजे लाइ ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे मदीने वारे साईं फरमायो त रजब अल्लाह जो महीनो आहे सुभान अल्लाह शाबान मोहम्मद करीम जो महीनो आहे रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे सुभान अल्लाह छा हड़ई महीना रब जा न आहिनि बेशक आहिनि छा हड़ई महीना मदीने वारे साईं जा न आहिनि आहिनि पर सोनो नबी कंहिंजी तख़सीस करे कंहिंजी इज़त वधाए शान वधाए त इहा मुस्तफ़ा जी मर्ज़ी आहे न साईं फरमाइनि था रजब जो महीनो अल्लाह जो महीनो आहे ऐं शाबान जो महीनो मूं मोहम्मद करीम जो ऐं रमज़ान जो महीनो मुंहिंजी उम्मत जो महीनो आहे पहिरीं हवाऊं घुलंदियूं आहिनि वरी ककर ईंदा आहिनि पोइ वरी मींहं वसंदा आहिनि सुभान अल्लाह रजब जे महीने में ओठे जूं थधड़ियूं हीरूं घुलंदियूं आहिनि ऐं शाबान जे महीने में ककर छांइजी वेंदा आहिनि ऐं रमज़ान जे महीने में वरी वॾ फुड़ा मींहं वसंदा आहिनि सुभान अल्लाह ही जेको महीनो हले पियो इन जो नालो आहे शाबान चओ चओ
छा नालो आ साईं फरमाइनि था शाबान शहरी शाबान मोहम्मद करीम जो महीनो आ सुभान अल्लाह जे महीने के मदीने वारो पंहिंजो चवे ख़बर अथव छा जे करे छो त जेका मुस्तफा ते दुरूद पढ़ण वारी आयत आ न इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी अल्लाह उन जा मलाइक मदीने वारे ते दुरूद मोकलन था पिया या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा ए ईमान वारो तव्हां बि मुंहिंजे नबी ते दुरूद पढ़ो ऐं खूब सलाम मोकलींदा कयो इहा जेका दुरूद वारी आयत आ न इहा हिन महीने में सुभान अल्लाह दुरूद जो हुक्म हिन महीने में लथो अल्लाह फरमायो त मां पंहिंजे नबी ते सलात मोकिलियां थो मुंहिंजा आसमाननि जा मलाइक ज़मीनुनि जा मलाइक बि मुंहिंजे नबी ते सलात मोकिलनि था सबड़ ॻोठ वारो मोमिनो अव्हां बि मुंहिंजे नबी ते सलात पढ़ो सलाम अल्लाहुम्मा सल्ली व सल्लिम व चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब पुत्र सवा लख नबी आया पर के नबी के इहो शरफ न मिलियो जो अल्लाह पाण उन ते सलात सुभान अल्लाह अल्लाह जेते सलात मोकले उन्हें मदीने वारे जो शान सुभान अल्लाह जेरी मलया आयत लथी त अल्लाह तो सलात मोकले नबी सोने ते मलाइक भी सलात मोकलन था मदीने वारे साईं ते वरी मोमिनन के भी रब हुक्म दिनो ओ हिन शबान जे महीने में सुभान अल्लाह मोमिनन के भी आर्डर रब दिनो त तव्हां जे सच्चा मोमिन आयो त तव्हां भी मुझे सोने हबीब ते सलातू ऐं सलाम मोकिलियो सल्लु अलैहि व आलिहि जेडी मल इहा आयत लथी इहा आसमानन ता हुक्म नाज़िल थियो ओडी मल मदीने वारे साईं के पंहिंजी उम्मत याद अची वई सोने नबी जो हिन उम्मत सां प्यार हुआ सुभान अल्लाह हुजूर जन रब के अर्ज कयो मौला मूते तू भी सलात थो मोकली तुझा मलाइक भी मूते सलात था मोकलने पर मुझी उम्मत ते सलात केर मोकलींदो मुझी उम्मत के यो शरफ किया मिलंदो हुजूर जनते जने शाबान जे महीने में हिन महीने में या आयत लथी हुजूर उम्मत जे ला गम ज़दा थी विया उम्मत जे ला मदीने वारे साईं जे दिल में ख्याल आयो इमाम इब्न अबी शैबा रिवायत आंदिया हजरत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु तआला अन्हु तो चवे त जने इहा आयत लथी मंझंद जो वगड़ो हुयो हुजूर जे निकरण जो टाइम न हुयो घर का हवेली का निकरण जो वक्त न हुयो पर ओचतो सोना हबीब हवेली का निकता त मां भी पुठियां पुठियां हलियुस त हुजूर कादे सुभान अल्लाह मुखालफतुन जो ज़मानो है दुश्मन ताक में हुंदा हिन हुजूर के तकलीफ पहुंचाइण जे लाइ हजरत अब्दुर्रहमान तो चे हुजूर अग्यों वञन पिया मां पुठियां पुठियां हलंदो पियो वञा शहर का बाहर निकता हिकड़ो बाग हो जंहिंजो नालो हो बाग बहीरी सुभान अल्लाह छा नालो हुयो बाग बहीरी उन्हें बाग में चौधारी कोट हुयो हिक पासे ना दरवाजो हुयो हुजूर दरवाजे मां अंदर दाखिल थिया मां भी पुठियां पुठियां अंदर दाखिल थियुसि वण पाण में ही मिली झुंड ठाहिन पिया झुंड समझो था गाल के मुड़े ध्यान अथव बोली मुझी समझो था बस सफ़ा मुड़े तवज्जो कयो इने मां गालियूं कया तवा साईं ता वरी गाजी खोड़ घुमंदा हो तो
ध्यान मुड़े आ न हजरत अब्दुल रहमान तो चवे बटे वण मिलन पिया झुंड ठहे पियो हेठों घाटी छाम हुई हेठों सावक हुई मुझा सोना हबीब उन छावरे में आया ऐं सिर मुबारक सजदे में रखियो सुभान अल्लाह सोने नबी पंजो सिर पाक सजदे में रखियो ऐं सजदे में हुजूर रोअण लगा रोंदा रहा रोंदा रहा रोंदा रहा मां ॾिसंदो रहियुसि एतिरो हुजूर टिघो सजदो कयो जो मूं कॾहिं बि मदीने वारे जो एॾो टिघो सजदो मूं न ॾिठो हुजूर सजदे में रोहन पिया का दुआ पिया घुरन हजरत अब्दुल रहमान तो चवे त मां ॾिसंदो रहियुसि हुजूर रोंदे रोंदे रोअण खां चुप थी विया पर सिर सजदे में चेतो मूंखे वठी दिल में खुटको थियो दिल में मूंखे डप थियो त किथे सजदे में मुंहिंजो सोनो पंहिंजे रब सां न वञी मिलियो हुजे किथे सिर सजदे में हेडो जो रुना आहिनि रोंदे रोंदे मता महबूब वञी पंहिंजे रब सां मिलिया हुजनि चेतो मुंहिंजे दिल में खुटको थियो मुंहिंजे दिल में डप थियो मां वेझड़ो आयुसि जीअं हुजूर सजदे में हुया मूं अचे साईं जे पेर मुबारक ते हथ रखियो डप हुयो मता हुजूर सिर सजदे में अल्लाह के प्यारा न थी विया हुजनि जे मूं जेॾी महिल हथ रखियो हुजूर जन सिर सजदे मां मथे कयो फरमायो अब्दुल रहमान आई मूं चयो हा या रसूल अल्लाह मां तुंहिंजो गुलाम अब्दुल रहमान आहियां साईं फरमाया कीअं आयो हीअं या रसूल अल्लाह मंझंदि जो वक़्तु हुयो तव्हां जे निकिरण जो वक़्तु न हुयो तव्हां हवेली खां ॿाहिरि निकिता शहर मदीना खां ॿाहिरि निकिता मूं सम्झो मतां को दुश्मन हुजूर खे तकलीफ़ न पहुचाए आं बि तव्हां जे पुठियां पुठियां बॉडी गार्ड थी हलियुसि हबीब अवां हिन बाग में आया अवां घाटे छांवरे जे हेठां सिर मुबारक सजदे में रखियो पो अवां रोंदा रहिया मुंहिंजा बि लुड़क बहन पिया तव्हां के रोंदे मूंखे बि रोअण अची वियो ओ मुंहिंजा सोना हबीब पो रोंदे रोंदे अवां जो रोअण ख़ामोशी थी वई मूंखे ख़ौफ़ थी वियो किथे सजदे में तव्हां पंहिंजे रब सां न मिलिया हुजो साईं फरमाइनि था अब्दुल रहमान मूंखां पुछी छो नथो त मूं हेॾो टिघो सजदो अॼु छो कयो सोना मां बानी जो ॿार छा पुछां तव्हां पाण ॿुधायो साईं फरमायो त अब्दुल रहमान मूं ते रब जी आयत लथी त इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी अल्लाह भी मुते सलात तो मोकले अल्लाह जा मलाइक भी मुते सलात था मोकलने वरी मोमिनन के रब हुक्म दिनो या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो अमा बि सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अमा बि नबी ते सलात भी पढ़ो खूब सलाम भी मोकलियो जडे इया आयत लथी जे में खास मुझे मथा दरूद पढ़न जो हुक्म मिलियो इन महिल मूंखे मुंहिंजी उम्मत जो फिक्र थियो उम्मत खे दुआ केर ॾींदो ओ अब्दुल रहमान हींअर जेॾी महिल मां सिर अचे सजदे में रखियो रब खे अर्ज़ पियो कयां मुंहिंजा मौला जीअं मूं ते तूं रहमत थो मोकिली दुरूद थो मोकिली सलात थो मोकिली ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत ते बि को करम कर मुझी उम्मत ते भी का बाज कर मुझी उम्मत ते भी तू दुरूद मोकले ही जेको रुनुम पे सजदे में सिर रखे रब के अर्ज पे कयमे ता जो अल्लाह ताला जल शानु जो आर्डर आयो आ रब जो हुक्म मिलियो आ हबीब पंहिंजे उम्मत के चो जेको तुंहिंजो उम्मती तो ते हिकड़ो फेरो
उम्मती जे मथा 10 भेरा दुरूद सुभान अल्लाह या रसूल अल्लाह सदक या रसूल अल्लाह। कौन समझव गाल या समझव अल्लाह मूते ते सलात मोकले थो न हाने उम्मत जे ला रस्तो हुजूर खोलायो सुभान अल्लाह। उम्मती भली सपड़ गोठ में वेठो हुजे भली पंजे कखाए झूपड़े में वेठो आ वो चवे तो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलिही व सहबिही अजमईन जरिमल यो हिकड़ो पेरो सलात तो पड़े अल्लाह पाण उन्हें जे मथा 10 पेरा सलात तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जी मुझे मालिक अन्या वधाईस रब फरमायो जेको हिकड़ो भेरो तो ते सलात पढ़ंदो 10 भेरा सलात मां उन बाने ते पढ़ंदुसे ऐं 10 उन जा गुनाह मेटींदुसे सुभान अल्लाह 10 उन जा दर्जा बुलंद कंदुसे सुभान अल्लाह। चांडिया ह्यां ठरियो वाले कोन ठरियो जी मुझा साईं जेडी मल तू मदीने वाले साईं ते हिकड़ो भेरो सलात तो पढ़ी 10 भेरा अल्लाह तो ते सलात मोकले 10 गुनाह मेटे 10 नेकियूं लिखे 10 दर्जा बुलंद करे छड़े को सौदो सस्तो आ या महंगो आ जवाब दियो अल्लाह करे तो के दुरूद पढ़ण जो तो सग मिले ना टीवी का वांदो थी गारियुन का वांदो थी तो दुरूद पढ़ी ना कचहरियुन का वांदो थी तो दुरूद पढ़ी ना सजो डी चाहे जे चुके ते होटल ते वेठो आ कम नकार सजो डी वेठो मखियूं तड़ींदो मुखे बुधा ने फायदो केड़ो मिलियो थई ओ मिठा ओ अदा जे वक्त थई होटलन ते वक्त न विञाए इन कचहरियुन में वडेरे जे ओ ताकत वक्त न मिञाए जे वक्त मिलियो थई त वेही चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वरी मुडे ध्यान कयो वरी तवज्जो कयो मुडे इमाम सखावी किताब लिखियो आ दुरूद जे फज़ाइल जे मौजू ते उने में हिकड़ी रिवायत आंदी थस इमाम सखावी अल कौलुल बदी किताब में इमाम सखावी लिखे तो त बानो पंजी सारी जिंदगी इबादत करे पूरी जिंदगी इबादत करे पो केंजी उम्र 40 साल केंजी 50 केंजी 60 केंजी 100 साल उम्र भरी 100 साल उम्र थी वने चाचा तुजी उम्र घणी आ 60 का मथे उम्र थींदी 60 त खणंदो हथ में लठ वरी उम्र थींदी 70 त पवंदी अकुल में कतर उम्र थींदी 80 त मत खसी मिठा भली 80 साल उम्र थियस सॼी जिंदगी इबादत करे इमाम सखावी तो लिखे तो पूरी जिंदगी इबादत करे उन्हें क्या अजर मिलंदो सवाब मिलंदो नेकियूं मिलंदियूं दर्जा मिलंदा सारी जिंदगी इबादत जा पर उहे सारी जिंदगी जी इबादत जो अजर खणी ताराज़ी जे हिकड़े पुड़ में रखजे ऐं अल्लाह पाण कहते हिकड़ो भेरो सलात मोकले सुभान अल्लाह हिकड़ो भेरो अल्लाह कहते हिकड़ो भेरो सलात मोकले तो सजी जिंदगी जी इबादत का वो रब जेका हिकड़ो भेरो सलात मोकली आ न इया रखजे बे पुड़ में ऐ सजी जिंदगी जी इबादत बे पुड़ में त इया हिकड़ी रहमत जेका रब मोकली आ गरी सुभान कुर्बान या रसूल अल्लाह कुर्बान अल्लाह कहते सलात मोकले त का मामूली गाल कोन्हे ऐं चांडिया जे करे तू हिकड़ो भेरो सलात तो पढ़ी न त हिकड़ो भेरो न ब भेरा न 4 भेरा न 10 भेरा रब तो ते रहमत सुभान अल्लाह 10 भेरा अल्लाह तो ते सलात तो पढ़े 10 तुझा दर्जा तो बुलंद करे 10 तुझा गुनाह तो मेटे छड़े
तुझे दफ्तर में नेकियूं दो लिखे। सुभान अल्लाह। हाँ ऐं जे 100 भेरा दुरूद पढ़ी, 1000 भेरा दुरूद पढ़ी, साईं फरमाए त जेको जुम्मे शरीफ जे ॾींहुं 1000 भेरा मूंते दुरूद पढ़े त क़यामत जे ॾियारे मूंसां ईअं गॾु हूंदो जो उनजो कुल्लो मुंहिंजे कुल्ले खे छुहंदो। सुभान अल्लाह। जीअं बजणा ईअं हलंदा आहिनि कुल्लो कुल्ले सां मिलाए। साईं फरमाए त इन्हे पंहिंजे उम्मती खे मां पाण सां हीअं गॾाई जन्नत ॾे। कुर्बान या रसूल अल्लाह। मिठा जे मदीने वारो साईं तोखे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वञे। लख शुक्राना। सुभान अल्लाह। हे जेको महीनो शाबान जो आहे न, इहो दुरूदन जो महीनो आहे। सुभान अल्लाह। घणो दुरूद पढ़बो। ऐं मदीने वारा साईं हिन महीने में घणा रोज़ा रखंदा, नफली रोज़ा। वो कंहिं पुछा कई या रसूल अल्लाह, तव्हां रमज़ान त सॼो फर्ज़ आहे, उहो त रोज़ा रखणा आहिनि, बाक़ी रमज़ान खां अलावा कंहिं बि महीने जा एतिरा नफली रोज़ा न रखंदा आहियो जेतिरा शाबान महीने जा रोज़ा रखंदा। या रसूल अल्लाह, इन जो सबब कहिड़ो आहे? सुभान अल्लाह। सरकार फरमायो त ई जेको शाबान जो महीनो आहे न, ॿिनि भलनि महीननि जो पाड़ेसरी आहे। अॻियों रजब भलारो, पुठियां रमज़ान भलारो, हे विच में ॿिन्ही भलारनि जो पाड़ेसरी। सुभान अल्लाह। साईं फरमायो त माण्हू हिन में ग़िफ़लत कंदा आहिनि, हालांकि माण्हुनि जा अमल अल्लाह जे दर ते पेश थींदा आहिनि शाबान जे महीने में। इन्हे जे करे मां रोज़ा रखंदो आहियां जो मुंहिंजा अमल जॾहिं अल्लाह वटि वञनि त मां रोज़ेदार हुजां। सुभान अल्लाह। साईं फरमायो तुक्तउल आजाल मिन शाबान इला शाबान। माण्हुनि जे उमिरियुनि जा फैसला, जिंदगियुनि जा फैसला रमज़ान शाबान जे महीने में लिखिया वेंदा आहिनि। शाबान जे महीने में हिकिड़ी रात आहे जंहिं रात में माण्हुनि जे मुक़द्दर जा फैसला लिखिया वेंदा। 15 शाबान जी, जंहिंखे शब बरात सॾिबो आहे, लैलतुल बरात सॾिबो आहे। ऐं ॿराड़ी में वरी चवंदा आहिनि ॼाटियुनि वारी ईद, फटाकनि वारी ईद। तव्हां वटि त कोन्हे न? न पुट, इहो फटाका ऐं ॼाटियूं ऐं बाहि ॿारनि हिंदुनि काफ़रनि जो कमु आहे। इहो तरीक़ो काफ़रनि जो आहे। चओ तरीक़ो कंहिंजो आहे? वरी ॿियो भेरो चओ, अञा हिकिड़ो भेरो चओ। मुस्लमान इहे ॼाटियूं न ॿारींदा आहिनि, मुस्लमान इहे फटाका न छोड़ींदा आहिनि, मुस्लमान इहे हिंदुनि वारी रस्म न अपनाईंदा आहिनि। मुस्लमाननि जो तरीक़ो ख़बर अथई छा आहे? साईं फरमाइनि था इन रात में माण्हुनि जे मुक़द्दर जा फैसला लिखंदा। हिन साल कहिड़ा कहिड़ा मरंदा, उन्हनि जी लिस्ट 15 जी रात लिखबी आहे। हिन साल कंहिंजी शादी थींदी, लिस्ट 15 जी रात लिखबी। कंहिंखे पुट ॼमंदो, कंहिंखे धीउ ॼमंदी, कंहिंखे ख़ुशी मिलंदी, कंहिंखे ॾुख मिलंदो, कंहिंजो हादसो थींदो, कंहिंखे किथे मींहुं वसंदो, किथे ॾुकर थींदो। हेल कहिड़ा कहिड़ा हज ते वेंदा, हेल कहिड़नि कहिड़नि खे मदीने जो दीदार थींदो। इहा लिस्ट लिखबी अथव 15 शाबान जी रात। ॻाल्हि सम्झो? इहा है लैलतुल क़िस्मत, यानी क़िस्मत वारी रात। हाणे क़िस्मत असां सिंधी में ॻाल्हाईंदा। क़िस्मत असुल अरबी लफ़्ज़ आहे। क़िस्मत जी माना वंडण, विरहाइण, तक़सीम करणु। पर असां सिंधी में वाह सही तुंहिंजी क़िस्मत, भई माण्हू जी क़िस्मत वाह जी त चवंदा आहियो न क़िस्मत, भाग, वक्त। हीअ जेका रात अथव इहा क़िस्मत वारी रात आहे, 15 शाबान जी रात। इन में वंड बि आहे, रहमत वंड बि, बरकत वंड बि, खीर वंडबा, पुट वंडबा, मदीने जूं टिकेटूं वंडबूं,
हज जा सर्टिफिकेट वंडबा पुट वंडबा न्याणियूं वंडबियूं पोइ तोखे छा खपे चांडिया पो इहा रात निंड न कजाए जे पंहिंजी किस्मत संवारण चाहीं तो न त इन रात में जागी ऐं चइजे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या इहा रात नसीब में मिली वञे जी जे इहा रात नसीब में मिली वञे त छा कंदो हां बिस्तर विछाए लत खोड़े सुम्ही पओ माशाअल्लाह सगरो आई तो गेला सही पंजो नंग दिनो आ पोइ जिंदगी खोड़ पई थई सुभान अल्लाह इहा रात ग़िफ़लत जी रात नाहे निंड जी रात नाहे फटाकन जाटन जी रात नाहे इहा रात अल्लाह जे हुजूर में दुआउन जी रात आ इन रात जी घुरियल दुआ रब रद न कंदो सुभान अल्लाह इन रात में अल्लाह जी रहमत बानन जे करीब थी वेंदी आ इन रात में अल्लाह आसमान दुनिया ते नुज़ूल फरमाइंदो आ पंहिंजे बानन जे करीब थी वेंदो आ फरमाइंदो आ आहे को घुरण वारो त ॼास सुभान अल्लाह आहे को बीमार त शिफा अता कयांस आहे को दर्दन वारो त दर्द लायांस आहे को कर्जन वारो त कर्ज लायांस आहे को मन जी मुराद घुरण वारो त अॼु पल भरे छॾियो सुभान अल्लाह पूरी रात ये पढ़ा अल्लाह जी तरफां फिरंदा मिठा वो अदा वो तू भी झोलड़ी छल जा मुझा मौला हिकड़ो तुंजो पानड़ो मां भी तुंजे दर ते आयो है इन रात जेको जागंदो आ न उन ते मदीने वारो साईं भी खास नजर फरमाए सुभान अल्लाह छो जेमल हुजूर जी उम्मत जागंदी आ या रात मल्हाईंदी आ न तो सोना हबीब रोज़े अतहर में उन्हनि जे लाइ दुआऊं मुई सिफारिशूं कंदा आहिनि मौला हिननि गुलामनि मुंहिंजनि जी पार आमीन 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 या रसूल केॾो बि गुनहगार केॾो बि बदकार हुजे पर इन रात जे अंदरि जागे इबादत करे नफिल पढ़े उन जो नालो छुटल बाननि जी जमात में लिखजी सुभान अल्लाह खुदा न खास्ता इन रात ते कंहिंजी दिल ॾुखायई कंहिंखे ईज़ा पहुचायई कंहिंजो हक़ खाधई कंहिंसां ज़ुल्म कयई हूअं त नथो मुड़े पर इन रात में बि कंहिंसां ज़ुल्म थो करे पुट पोइ लिख पढ़ त थिए थी न पई मां हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो लिख पढ़ जे बारे में तवज्जो मूं ॾे कयो लिख पढ़ इन रात में कीअं थींदी आ ऐं इन रात जे अंदरि रब खां घुरण वारनि खे छा मिलंदो आ ऐं नाफरमाननि खे छा थींदो आ बसरे जे शहर में वॾो मालदार हो करोड़पति हुयो समेत उन जा नौकर चाकर हुया हेठों माड़ियूं बंगला सामान वॾियूं उन जूं पंहिंजो कारोबार जमीनूं कड़ियन जा कड़िया 15 शबान जी रात आई
सिजल थे खां पोइ पंहिंजे घर वेठो हुजे पंहिंजी ज़ाल सां दरवाजे ते सदा आई ओ नईम सेठ मां मिसकीन आहियां 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां अल्लाह वास्ते मानी गबो अल्लाह वास्ते मानी गबो दरवाजे ते सदा हिन पैसे जो मौ थींदो आहे न पैसे जो गुरूर नौकर खे चई हीअ पिनण जी रात आहे अॼु बि असांजो सुख फिटाए छॾियो अथनि वञ ॿ टे पादर त हणी भलारी रात बि पिनणा असांखे सुख जो साह खणण नथा ॾियनि नौकर खे त खपे न अहिड़ी ॻाल्हि नौकर वियो मोचड़ो लाहे उन फ़क़ीर खे 2 टे वहाए कढी पुट रात जो साहिल खाली न मोटाइजे भली घोड़े ते चढ़ी अचे न त खाली न मोटाए कॾहिं कॾहिं अल्लाह ताला मलाइकनि खे बि माण्हू जी सूरत में मोकिलींदो हुन ग़रीब खे जो मोचड़ा लॻा ख़ैरात त न मिली गभो मानी जो टुकुर हाणे ॾींहं हथ का खोट त कोन पवेस हा न एॾो करोड़पति माण्हू हुयो पर पैसे जो नशो दुनिया जो गुरूर हुन ग़रीब खे जो मार मिली हीअं मथे में हली अखियुनि में ॻोढ़ा अची रोई चई मुंहिंजा मौला जे पंहिंजे खज़ाने मां ॾींहं त अॼु छो पादर खावां भलारी रात ते अॼु छो बेइज़त थियां मुंहिंजा मौला तुंहिंजे खज़ाने में भला कहिड़ी खोट आहे जे मूं मिसकीन खे नवाज़ींदे त तुंहिंजे अॻियां देर कहिड़ी आहे मुंहिंजा मौला हिन ज़ालिम मूंखे भली रात मार खाराई आहे इन जी दाह मां तोखे थो ॾियां पुट उन्हे माण्हू जी रड़ खां बचजो जंहिंजो अल्लाह खां सवाइ ॿियो केरु न हुजे ॾिसो न कंहिंजो सिपाही सां यारी आहे कंहिंजी वॾेरे सां यारी आहे कंहिंजी सरदार सां यारी हर को ख्यालु कंदो आहे बाबा हे सरदार साहिब जो माण्हू आहे हे सरदार जो कमदार आहे हे सरदार जो हारी आहे हर को ख्यालु कंदो पर उहो माण्हू जंहिंजो अल्लाह खां सवाइ ॿियो केरु न हुजे ये माण्हू अल्लाह खे ॾाढा प्यारा अथव भली पहिरियों गाड़ा हुजनि छिनल फाटल कपड़न वारा हुजनि पर अल्लाह खे ये माण्हू ॾाढा वणंदा आहिनि मथे निहारे जी मुंहिंजा मौला मुंहिंजा रब करीम मां कहिड़े थाणे ते वञा कहिड़े अमीर आफीसर खे दाह ॾियां मां तोखे दाह थो ॾियां अखियुनि मां ॻोढ़ा वहनि पिया हुज़ूर मेराज ते पिया वञनि मेराज ते साईं फरमायो त बुराक मुंहिंजो उॾामंदो पियो वञे पर बुराक खां हिकिड़ी तकड़ी शइ गुज़री वई बुराक खां बि तिखी हली वई मूं पुछो जिब्रील हीअ कहिड़ी शइ गुज़री वई चई या रसूल अल्लाह हीअ मज़लूम जी दाह हुई जेका अर्श ते हली मज़लूम जी दाह मिस्कीन जी आह रोए भी पियो रब के दाह पे मुझा मालिक मां तोखे दाह तो जे मुझी फरियाद तो वटा मुझो साईं तू ही तू आऊं बेदरवी जस की नकी मुझो मालिक ओ दियो अब्दुल लतीफ चे पंजे मोहबन सा मिलामू तू ही तू अला आऊं बियो वरुकन जस की नकी बस रब के दाह नहीं वो लिख पढ़ जी रात तो हुई ना फैसले वाली रात तो हुई ना रब जो कलम वही हे गरीब जो वियो वनी को कारोबार शुरू कई को धंधड़ो अचे बरकत पई त कणन के रब खरार बणा रब ॾियण ते अचे त पेनू के बादशाह बणाए जे फुरण ते अचे त रात जे पेट में बादशाह के गदागर बणाए मर्जी वारो
अचे हिन जे माल में बरकत पई, अचे कुशादगी थी, माड़ियूं ठहराई, माड़ियूं साल पूरो न थियो माड़ियूं ठही वियूं, शादी भी कयई, माल दौलत अची वई, इज्जत शोहरत मिली वई, ऐं हो नईम सेठ अचे नुक़सान शुरू थिया, हेडो लखन जो नुक़सान, हेडो करोड़न जो नुक़सान, हेडो छेओ, हेडो घाटो, अचे नुक़सान पिया, साल पूरो न गुज़रियो, माल विया, दौलत वई, इज्जत वई, कर्ज़ी थी वियो, ज़ाल खे चई मां तोखे तलाक ॾिनी, निकुर मुंहिंजे घर में। ज़ाल चयो त मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो आहे, मूं ग़रीब खे छो तो बेगुनाह तलाक ॾी, चए बस निकुर मुंहिंजे घर में, तलाक ॾिनो। माई वई निकिरी, इद्दत गुज़ारे वञी को ॿियो लिखियो लेख माई कयो, साल पूरो थियो आहे, वो नईम सेठ गोदड़ी गिचीअ में किस्तो हथ में पिनण शुरू कई, नका रोए रब वारी, नका खिले खीर वारी, पिनण शुरू कई, किस्तो हथ में पिनंदे पिनंदे हिकिड़ी वॾी माड़ी ॾिठई, अॻियों अची सदा हई अलाह वास्ते मानी गभो खारायो, 3 ॾींहंनि जो बुखारो आया, ओ साॻी सदा, अंदरों माई घर धञाणी ख़ैरात खणी आई, मानी बोड़ खणी आई, ईद जी भली रात खणी आई, जेॾी महिल माई जी नज़र पई उन ते, अड़े ही त मुंहिंजो मुड़ुसु नईम, हू त ख़ैरात वठी हलियो वियो, पर माई उछगारू ॾेई रोअण शुरू कयो। मुड़ुस पुछुसि त फ़क़ीर का बेअदबी कई, गुस्ताखी कई, छो रोई थी, चई फ़क़ीर कुझु न कयो आहे, मूं पंहिंजे रब जी बेनियाज़ी ॾिठी आहे, तोखां अॻु में मुंहिंजो निकाह नईम सेठ सां हुयो, करोड़पति हुयो, समेत हुनजा नौकर चाकर हुया, अॼु हुनखे किस्तो हथ में पिनंदे ॾिठो त रब जी बेनियाज़ी खे ॾिसी मूंखे रोअण अची वियो। तुंहिंजी काई काई रीत कहारिया, मुंहिंजी तौबह ज़ारिया, तुंहिंजी काई काई रीत, साईं तूं सुभान, तोखे चारो नाहे चवण, किथे वसंदड़ शहर वैरान करी, किथे वसाई वाहण, कन खे पाली पाल कनक में, कन खां पीहाई पहाड़, कन खे दान न ॾी हिक दमड़ी, कन खे माया ॾी पियो मण, कन खे पाली पालकियुनि में, कन खां पीहाई पहाड़, तेलाहूं ताण था ॾकन लिंग लतीफ़ जा, तेलाहूं ताण था ॾकन लिंग लतीफ़ जा। माई चयो त तोखां अॻु में मुंहिंजो निकाह नईम सां हुयो, अॼु हुनखे पिनंदे ॾिठो त, उन मुड़ुस चयोसि इन खां अञा वॾी अजीब ॻाल्हि ॿुधायां, जे ॿुधाए, जे उहो साॻो पेनू मां आहियां जो अॼोकी राति मूंखे पातर हणी तरह तड़ाए छॾियो। हिकिड़े साल में रब फैसलो कयो, माड़ियूं मूंखे ॾिनई, बाग बंगला मूंखे ॾिनई, उन जी ज़ाल मुंहिंजे निकाह में ॾिनई, उनखे पेनू बणाए मुंहिंजे दर ते रब पिनाए छॾियो। मिठा इहा रात मथों अचे वधी पई, फैसलनि वारी रात, लिख पढ़ वारी रात, ॿुधायो इहा रात मल्हाए बि या न? कहिड़ा कहिड़ा मल्हाईंदा? अमड़ियूं भेनरूं, उन्हनि खे बि अर्ज़ कयां थो त इहा रात निंड न कबी, जागी इहा रात मल्हाए बि। वरी तव्हांखे दावत अर्ज़ थो रखां, पंहिंजे घरनि में बि घणा ॾींहं ईदूं मल्हायो, हिकिड़ी ईद वरी फ़क़ीरनि सां बि मल्हाए।
15 शाबान जी रात दरगाह दिलबराबाद मोरे में इज्तिमाई सलात तस्बीह थींदी दुआ थींदी ऐं गॾिजी फ़कीर फ़कीराणियूं अल्लाह जा साले बाना बानियूं दुआ घुरंदा तव्हां बिन दुआ में शरीक थिजो या दावत आ तव्हांखे ख़ुदा वास्ते मोरो परे ना हे बीठो आहे मोरो ओ मिठा त इहा रात फीहा युफरकु कुल्लु अम्रिन हकीम इन रात में हिकमत वारे कमनि जा फैसला लिखिया वेंदा पोइ जे तव्हां चओ था त तव्हांजो बि को सुठो फ़ैसिलो लिखिजे रात जागबो अल्लाह जो ज़िक्र कबो ऐं मदीने वारे साईं ते दुरूद व सलाम ऐं इन रात में जेको 50 नफ़िल पढ़े घणा 50 नफ़िल इनखे चइबो आहे सलातुल खैर 50 नफ़िल जेको इन रात में पढ़े न उनखे अल्लाह ताला जल्ल शानहू उन जी पूरी जिंदगी जे गुनाहनि खे रब बख़्शे माफ़ करे छॾींदो आहे 15 शाबान जी रात जेको सलातुल खैर जी नमाज पढ़े 4,84,000 मलाइक रब जन्नत में मोकिलींदो आहे जेके उन जे लाइ माड़ियूं ठाहींदा बाग पोखींदा बंगला अॾींदा क़यामत 15 शाबान जे ॾींहं जो नफ़ली रोज़ो रखे हिकिड़ो रोज़ो साल जे रोज़नि जे बराबरि पूरो साल तव्हां रोज़े में गुज़ारियो 1 जनवरी खां 31 दिसंबर ताईं पूरो साल रोज़े में गुज़ारियो केॾो वॾो सवाब आहे पर हिकिड़ो रोज़ो 15 शाबान जो रखो त साल जे रोज़नि जो अजर तव्हांजे दफ़्तर में रब लिखी ऐं 5 वक्त नमाज पढ़ो पुट नमाज मुसलमान जी सुञाण अकीम सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो तव्हां मुशरिकन मजा न थियो मुशरिक काफर नमाज न पढ़ंदा आहिनि तव्हां मोमिन आहियो त तव्हां नमाज पढ़ंदव जी सीअ बि हाणे खिड़की विया आहिनि इहो बहानो बि लथो 5 वक्त नमाज पढ़ो मदीने वारे साईं फरमायो त 2 माण्हुनि ते अल्लाह खे सख्त कावड़ थींदी आहे बुरे में बुरो अज़ाब जहन्नम जो गैया वारो खूह आहे जेको सॼो बाह जहन्नम सां भड़कायो वेंदो सॼो खूह बाह सां भरियो वेंदो 2 क़िस्मनि जा माण्हू हूंदा जेके इनखे गैया वारे खूह में उछलाया वेंदा हिकिड़ा बेनमाज़ी ॿिया ज़ानी बेनमाज़ी ॿिया ज़िनाकार बदकिरदार इन्हनि जी सज़ा गैया वारो जहन्नम जो खूह आहे मिठा अॼु दिल में पक्को इरादो कयो त जेसीं सिरीअ में साह आहे 5 वक्त नमाज पढ़बी हलाल खाओ बच्चन खे हलाल खारायो नाजायज़ माल न फबायो कंहिंजी बनी ते कब्ज़ो कंहिंजे प्लाट ते कब्ज़ो ईअं न कयो न्याणियूं विकिणण हराम आहे चओ न्याणियूं विकिणण 2 माण्हुनि सां अल्लाह फरमाए थो मां जंग कंदुसि जंहिंसां अल्लाह जंग करे सो खटंदो या हाराईंदो असां त चांडियनि जे झेड़े घुमड़ी ॾियूं था पिया चांडियो कावड़ जे त पोइ अल्लाह जो ख़ैर करे न मिठा जंहिंसां अल्लाह जंग करे ॿुधा खटंदो हाराईंदो जेको अल्लाह जंहिंसां जंग करे न 2 क़िस्मनि जा माण्हू हिकिड़ो उहो जेको बच्चनि खे पैसनि ते विकिणे न्याणी खपाए पैसनि ते ऐं ॿियो उहो माण्हू जेको व्याज थो वठे व्याज वठण वारो अल्लाह फरमाए थो मां हिन सां जंग कंदुसि ऐं जेको व्याज वठे थो न व्याज क़यामत जे ॾियारे उथंदो उनजी सूरत खिंज़ीर जी बणियल हूंदी पूरे महशर जे मैदान में हर को ॾिसंदो इहो थो व्याजी अचे मदीने वारे साईं जी हदीस आहे ॿुधो 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 पुट ॿुधो मदीने वारे साईं जी हदीस आहे तवज्जो मूं ॾे कयो 1 रुपयो व्याज जो खाए घणो चओ 1 रुपयो व्याज जो खाए
उन जो एडो डो हुआ, एडो गुनाह हुआ जे बैतुल्लाह में अंदर वनी पंजे जीजल मां सा जिना पंजी जीजल अम्मा उन सा कारो मोह करे पर काबे में अंदर वनी। हां केतरा दी ये ब्याज जा पैसा पुट खाईंदे, केतरा दी या दौलत तो वट गड हुंदी, इजो मौत आयो हथे खाली वनी मिट्टी जो मेहमान। हां मुखे बुधाए तवा जे गोठ में जा मानू गुजारे व्या हुंदा न, केंजे कफन में खीसा तवा डिठा, केंजे कब्र में त अलमारी कबाट डिठो सामान रखण जो पेती का डिठव? जवाब दियो न। को मानू तो सोन चांदी अगते खणी वियो जे डिठव? जेके व्या हथे खाली व्या। पखी परदेसी अड़ादा वेठायूं उडाना करे महल पूरी चुगी वठ के दाना। पखी परदेसी अड़ा वेठायूं उडाना। ओ अवेलो सवेलो कयूं जने कतारूं वलर मंज वेही डिठाऊं बहारियूं। काडे तुंहिंजा मारू ओ छॾे विया अबाणा, है छॾे विया अबाणा। पखी परदेसी अड़ा वेठायूं उडाना। अबो वियो अमड़ वई मारू अड़ा विया ओ जेका जीजल अम्मा तोखे वात जा गिरड़ा कढी खाराईंदी हुई, उहा कुर्बन भरी अम्मा काॾे वई, अबो काॾे वियो, मिट मारूअड़ा काॾे विया, काॾे वियड़ा दोस्त पियारा, माइट मिट पीउ मां वीचारा। तने जो रहियो न निशान वो यार, बिन ॾींहनि जो तू मेहमान वो यार। ॼाण छॾई है मकान वो यार, है बिन ॾींहनि जो तू मेहमान वो यार। ये ब्याज जा पैसा रिश्वत जा पैसा वठी बैंक में रखे, तिजोरी में रखे, तू तो मरी वेंदे, हथे खाली हलियो वेंदे, पैसा नफो ॿिया वठंदा, हिसाब तो कोन थींदो। गॾु त तो कया न, उॾाईंदा छोरा, मज़ा वठंदा वारिस, हिसाब तोखां, पुछणो तोखां। हां पुट हिसाब थियणो आ, अल्लाह जे कोर्ट लगणी आ, बाकायदे सां पुछा गाछा थींदी रब जे दरबार में। मदीने वारे साईं फरमाए त 5 ॻाल्हियुनि जो पुछाणो ज़रूर थींदो। घणियुनि ॻाल्हियुनि जो? अन उम्र ही फीमा अफना, पहिरियों सवाल थींदो उम्र किथे गुज़ारी, ॿियो सवाल थींदो वन शबाब ही फीमा अबला, जवानी कहिड़नि कमनि में गुज़ारी, टियों सवाल थींदो अन माल ही मिन आइन इक्तसबहु, माल किथों कमायो हुई, वफीमा अनफक्तहु, माल किथे ख़र्च कई हुई, पाई पाई जो पुछाणो थींदो। वमादा अमिल फीमा अलिम, जेको इल्म पढ़े, जेका वाइज़ ॿुधई, तकरीरूं मिलई, जेका ॼाण शुद्ध मिलई, उन ते अमल कयो हुई या न? अगे तो खबर कोन हुई व्याज पे वरतू, पर ॿुधई न कुरान, ॿुधई न हदीस, ॿुधई न मदीने वारे जो फरमान। वमाज़ा अमिल फीमा अलिम, पुछाणो थींदो त जेको वाइज़ ॿुधी, तकरीर ॿुधई, उन ते अमल कयो हुई या न? मां तव्हां सभिनी खे हिकिड़ी दिल जी गुज़ारिश थो कयां त अॼु खां वठी तव्हां चओ त इंशाअल्लाह पंहिंजे रब जी सच्ची बंदगी कबी, मदीने वारे साईं जे दर जी सच्ची गुलामी कबी। चओ चओ, इकरार कयो, ऐं इहा 15 जी रात मल्हाइबी। हां मोरे अचो त माशाअल्लाह भली ॻाल्हि आहे,
भला जे मोरे न था अचो तो पंहिंजे घर में ही मल्हायो पर मल्हाइजो ज़रूर ऐं दुआऊं घुर्जो पंहिंजे लाइ पंहिंजे बच्चनि जे लाइ पंहिंजे अयाल जे लाइ पंहिंजे ओड़े पाड़े जे लाइ अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वमा अलैय इल्लल बलाग अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा ॾे दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर मौला हिन पूरे मजमे ते हिन ॻोठ ते हिन इलाइक़े ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल जे ॻाल्हियूं ॿुधियूंसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ नसीब कर मुंहिंजा मौला मरहूम जे ईसाले सवाब जे लाइ जलसो थियो उन जी मग़फ़िरत फरमा उन जे क़ब्र खे जन्नत जो बाग़ीचो बणा मौला जन जन दुआउनि जे लाइ चयो आहे उन्हनि सभिनी जूं मुरादूं पूरियूं कर जेके न चई सघिया आहिनि मौला उन्हनि ते बि पंहिंजी मेहर नज़र कर إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين